अमेरिका ऐं ईरान विच में जंगबंदीअ जे मुद्दे जो अॼु आख़िरी ॾींहुं। पाकिस्तान अमेरिका ईरान ॻाल्हियूं जल्द शुरू कराइण लाइ सिफ़ारती कोशिशूं तेज़ करे छॾियूं। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु सुभाणे इस्लामाबाद में थींदो। अमेरिकी मीडिया मूजिबि अमेरिकी नाइब सदर जेडी वेंस जी अॼु पाकिस्तान रवानगीअ जो इम्कानु आहे। ईरानी वफ़द जो अॼु इस्लामाबाद पहुचण जो इम्कानु। अमेरिकी नाइब सदर इस्लामाबाद आयो त ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाक़िर कालीबाफ बि ईरानी वफ़द में शामिल थी सघे थो। ईरान अमेरिका ॻाल्हियुनि लाइ वफ़दनि जे आमद जे सिलसिले में इस्लामाबाद ऐं रावलपिंडीअ में सिक्योरिटी हाई अलर्ट। फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु। रेड ज़ोन ट्रैफ़िक लाइ मुकमल तौर ते बंदि कयो वियो। मेट्रो बस सर्विस मुअतल। सरकारी ऑफिसुनि जे मुलाज़िमनि खे घरां वेही कमु करण जी हिदायत। यूनिवर्सिटियुनि में क्लास बि ऑनलाइन कया विया। वफ़ाक़ी आईनी अदालत में अदालती कार वहिंवार मुअतल। इस्लामाबाद हाई कोर्ट बि बंदि कई वई। ऑपरेशन मिडनाइट हैमर दौरान ईरान जे एटमी हंधनि खे मुकमल तौर तबाह कयो हो, पर एटमी हंधनि तां बाक़ी एटमी मादो निकिरणु डिघो ऐं ॾुखियो अमल हूंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी रेडियो प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल। ट्रंप जो चवणु आहे त ईरान ॻाल्हियूं कंदो, जेकॾहिं न कंदो त उनखे घणनि मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। ग़लतफ़हमीअ में न रहो। डोनाल्ड ट्रंप अमेरिका खे ईरान सां हिकु ॿी तबाह कंदड़ डील में न धिकींदो। ट्रंप जी सदारत हेठि जेकॾहिं का डील थी त उहा न सिर्फ़ इसराइल ऐं ओभर विच में यूरोप, अमेरिका ऐं हर इलाइक़े लाइ अमन, सलामती ऐं तहफ़ुज़ यक़ीनी बणाईंदी। व्हाइट हाउस जी तर्जुमान जो बयानु। सऊदी अरब पारां $1 अरब जा फंड्स पाकिस्तान खे मिली विया। 20 अप्रैल ते वैल्यू डेट ते $1 अरब अमेरिकी डॉलर मिलिया। स्टेट बैंक जे तर्जुमान मूजिबि सऊदी अरब खां मिलियल रक़म $3 अरब वारे डिपॉज़िट वारी ॿी क़िस्त आहे। कणिक ख़रीदारीअ जी हद जो ख़ात्मो ऐं फ़ी एकड़ 5 ॿोरियुनि वारी शर्त ख़तमु करण वारे अहम फ़ैसिलो आहे। सिंध हुकूमत जे फ़ैसिले सां नंढनि आबाददारनि खे सिधी रीति फ़ाइदो पहुचंदो। हारी बिना के रंडक जे पंहिंजी पैदावार सरकारी मर्कज़नि ते विकिरो करे सघंदा। कणिक जी इमदादी क़ीमत ₹3,500 मुक़ररु करणु हुकूमत जी हाकारी दोस्त पॉलिसियुनि जो सबूत आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयानु। संदसि चवणु आहे त आबादगारनि खे हिकु ॾींहुं अंदरि सिंध बैंक ज़रिए फ्यूल सब्सिडी जी फ़रहामी शफ़ाफ़ियत जो बहितरीन मिसाल आहे। हिन वक़्त ताईं किरोड़े रुपयनि जी बर वक़्त अदायगियुनि हारियुनि जे एतमाद में इज़ाफ़ो कयो आहे। शाइर मशरिक़ मुफ़क्किर पाकिस्तान अल्लामा इक़बाल जी अॼु 88वीं वरसी मल्हाई थी वञे। सदर आसिफ अली ज़रदारीअ जो चवणु आहे त अल्लामा इक़बाल हिकु अज़ीम शाइर, फ़िक्री, इख़लाक़ी ऐं रूहानी क़ुवत हो। इक़बाल जी सोच ओलह ऐं ओभर ॿिन्ही रवायतुनि जे मुताले जी अक्कास आहे। अल्लामा इक़बाल जो कलाम एशिया जे उरूज ऐं मुआशरे जी बेदारी आहे।